गजल मुफादन वारी काउंसिल में केनाल विथा रद्द कराइण बाद वॾे वज़ीर मादली शाह जी कराची एयरपोर्ट तां सूबाई वज़ीरनि चूंडियल नुमाइंदनि ऐं चालनि पारां शानदार आजियां जे भुटो जी बिलावल जे नारे जी गूंज सीसीआई में सिंध जो केस भरपूर नमूने पेश करण ते वॾे वज़ीर जी वाखाण वॾे वज़ीर मादली शाह जो चमड़ा खे त केनाल विथा वापस थी पई सॼी सिंध जी अवाम खे वाधायूं ॾियां थो। सिंध हुकूमत मई जून में ॿिन्ही मनसूबनि खे चैलेंज कयो। सिंध हुकूमत जो केनालनि बाबति पहिरीं ॾींहं खां मौक़िफ़ वाज़े हो। केनालनि ते प्रोपेगेंडा कंदड़ मुंहुं भर किरिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई ऐं मसइलो हल करायो। गॾियल इतफ़ाक़ी राय खां सवाइ को बि केनाल न ठहंदो। समूरनि सूबनि खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वेंदो। को बि केनाल सूबनि जी गॾियल रज़ामंदी खां सवाइ न ठहंदो। वफ़ाक़ी हुकूमत केनाल विथा रद्द थियण जो नोटिफिकेशन अदालत में जमा कराए छॾियो। सिंध हाई कोर्ट सीसीआई इजलास जी कारवाई अदालती रिपोर्ट जो हिसो बणाए छॾी। सिंध हाई कोर्ट में साजी जोड़जक ऐं पाणी दस्तियाबी सर्टिफिकेट ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। इरसा जा नुमाइंदा एडवोकेट सिंध ऐं बैरिस्टर ज़मीर घुमरो समेत ॿिया अदालत में पेश। वफ़ाक़ी सरकार जे वकील एडिशनल अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान अदालत में रिपोर्ट पेश कई। एडिशनल अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो चवणु हो त सीसीआई इजलास में केनाल विथा ख़त्म कई वई आहे। इरसा पारां जारी कयल पाणी दस्तियाबी जो सर्टिफिकेट बि रद्द कयो पियो। इरसा में सिंध जो नुमाइंदो कुझु ॾींहंनि अंदरि मुक़ररु कयो वेंदो। हाणे केनालनि जो मसइलो चइनी सूबनि जे गॾियल इतफ़ाक़ सां शुरू थींदो। सभु मामला गॾियल मुफ़ादात जी काउंसिल ॾांहुं वेंदा। वफ़ाक़ी हुकूमत पारां नोटिफिकेशन जमा कराइण ते अदालत केनालनि पारां मामलो उकलाए छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणे ते सिंध मां इरसा जी नुमाइंदगी जी मुक़ररी बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट इरसा जी जोड़जक वारे केस जी ॿुधणी 2 मई ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो सिंध मां करण लाइ 22 मई ताईं वक़्तु ॾिनो आहे। बैरिस्टर ज़मीर घुमरो जो चवणु आहे त इरसा में वफ़ाक़ जे नुमाइंदे जी मुक़ररी लाइ शफ़क़त हुसैन वधू जो नालो माणियो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत केनालनि पारां मनसूबो रद्द थियण जो नोटिफिकेशन अदालत में जमा करायो। केनालनि पारां मनसूबो मंज़ूरी न थियो हो त कमु कीअं थी सघियो आहे। इजलास में तकरारी केनाल रद्द थियण बाद मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल धरणा ख़त्म। ट्रैफ़िक बहाल। कमू शहीद वटि लॻल धरणो 7 ॾींहंनि खां पोइ ख़त्म। कंदकोट में इंडसाई वेझे गोलामोड़ वटि वकील बिरादरी ऐं आल पार्टीज़ जो लॻल धरणो 9 ॾींहं ख़त्म कयो वियो। रोड खुलण पर पंजाब KPK ऐं बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ ट्रैफ़िक बहाल। मली जे क़ौमी शाहराह ऐं फेसगंज वटि मेराण हाईवे ते लॻल धरणा बि ख़त्म थी विया। बबड़ो बाईपास वटि लॻल धरणो जारी। सिंध हुकूमत जे वफ़द सां मुलाक़ात बाद ख़त्म कयो वेंदो। बैरिस्टर सरफराज़ मेतो जो चवणु आहे त तकरारी केनाल विथा रद्द थियण वॾी कामयाबी आहे। अॼु केनाल विथा रद्द थियण जो जश्न मल्हायो वेंदो। आमिना पासवाड़ाई जो चवणु आहे त केनाल विथा रद्द थियण जो नोटिफिकेशन मिली वियो आहे। धरणा ख़त्म कया आहिनि। सिंध हुकूमत जो वफ़द अॼु वकीलनि जी कमेटी सां मुलाक़ात कंदो। पीपल्स पार्टी सिंधु दरिया मां नपा केनाल कढण वारो मनसूबो सीसीआई मां रद्द कराए छॾियो। एक्टिक मां मंज़ूर थियल जोलिस्तान ऐं चोबारा केनाल भरनि। जोलिस्तान केनाल लाइ 17 जनवरी 2024 ते पाणी दस्तियाबी जी जारी कयल NOC रद्द। सीसीआई जी पधिराई में ॼाणायो वियो आहे त को बि केनाल सूबनि जे राज़िबे खां सवाइ न ठहंदो। सूबनि जे इतफ़ाक़ी राय खां सवाइ केनाल पारे मामले ते वफ़ाक़ी हुकूमत अॻिते न वधंदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सीसीआई जो फ़ैसिलो बिलावल भुट्टो ऐं सिंध हुकूमत जी वॾी कामयाबी आहे। आबाशी खाते वारे सूबाई वज़ीर नाम खान शोरो जो चवणु आहे त सूबनि जे राज़िबे खां पोइ का सवाइ केनाल न ठहंदा। सिंध सरकार खे कामयाबी मिली आहे। पाक फ़ौज जी LOC ते बर वक़्त कार्रवाई। भंपरची इलाइक़े मनावरा सेक्टर में क्वाडकॉप्टर ज़रिए भारतीय जासूसी जी कोशिश नाकाम। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाक फ़ौज LOC ते भारतीय क्वाडकॉप्टर खे किराए तबाह करे छॾियो। पाक फ़ौज वक़्त सिर कार्रवाई कंदे दुश्मन जे इरादनि खे नाकाम बणायो। पाक फ़ौज दुश्मन जे कंहिं बि चारियत खे फौरी जवाब ॾियण लाइ तयारु आहे। डिजिटल दुनिया अॼु समूरनि शोबनि में गैर मामूली असर रखे थी। टेक्नोलॉजी जे शोबे में तेज़ी सां तब्दीली आई आहे। पाकिस्तान में सड़ककारी जा तमामु घणा मौक़ा मौजूद आहिनि। पाकिस्तान में सेफ सिटी मंसूबे खे मुतारिफ़ करायो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो डिजिटल फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस के खिताब चवे तो 11 का वधीक मुल्कनि जा IT माहिर आया।
खेनि भली था नौजवाननि जी भलाई लाइ केतिराई मनसूबा शुरू कया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार वाक़िअनि में औरत समेत 5 ॼणा क़तल। मलीश इलाइक़े मेमणकोट में मामूली ॻाल्हि बिंदुरनि विछड़ो नौजवान आसिफ अहमद मारिजी वियो। वारसन जो लाश रोड ते रखी धरणो ट्रैफिक मअतल जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। उबाड़े भरिसां कोट पठार ट्रेंड में कारी इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल जवाबदार जीअल बिंद बंदूक जो फायर करे घरवारी पादर बिंद के क़तल करे छॾियो। शहदाद कोट वेझो हथियारबंदनि जी कार ते फायरिंग जलमक्सी बासी लेवी सल्ताफ हुसैन खे गोली जो खाज बणाए पियो। मीरपुर ख़ास भरिसां समी जे तकरार तां बिंदुरनि विछड़ो फारिग में 2 ॼणा क़तल। ॻोठ लालू रांगड़ में समी जे पुराणे तकरार तां मेघो रांगड़ बिरादरी जे बिंदुरनि विछड़ो थी पियो। फारिग में ज़फ़र ऐं सॼण रांगड़ मारिजी पिया। 4 ॼणा ज़ख़्मी धुरनि में छिक ताण तेज़। कैनेडियन वज़ीर आज़म आम चूंडनि में लिबरल पार्टी की कामयाबी जो ऐलान करे छॾियो। लिबरल पार्टी सभ खां वधीक सीटूं हासिल करे वरितियूं। कैनेडियन वज़ीर आज़म मार्कानी जो चमको हो त लिबरल पार्टी चूंडनि में सोभ हासिल करे वरिती आहे। पार्लियामेंट में समूरे जमातनि सां तामीरी कम करण लाइ पुरुमीद आहियूं।